लीडर टीवी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भलेकार ऐं असांजूं ॻाल्हियूं जनाब डॉक्टर सुलेमान शेख साहब सां जारी आहिनि। मूं डॉक्टर साहब खां वक़्फ़े खां अवल पुछो पए त हू पंहिंजे प्राइमरी जे उस्तादनि जे बारे में कुझु असांखे ॿुधाए। हा, प्राइमरी पहिरियों दर्जो जीअं मूं अॻे अर्ज़ु कयो त साईं मोहम्मद बचल कुरैशी, उहो असल त घोटाणा हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे हाला तहलके में, उन जो उस्ताद हो। पर पोइ हालनि में लॾे आया, हालनि में रहिया ऐं तमामु प्यारो उस्ताद हो। पहिरियों दर्जो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, ॿारनि खे आवाज़ सम्झाइणा पवंदा आहिनि, अखर लिखणु सेखारिणो आहे ऐं बेसिक जेका मैथमेटिक्स जेके असीं था चऊं त हिसाब किताब जो इल्मु ऐं इहे शयूं। त साईं मोहम्मद बचल साहिबु तमामु घणी महिनत कई असांखे। उनखां पोइ ॿिए दर्जे में साईं मोहम्मद अशरफ, उहो वरी साईं जो वॾो भाउ अशरफ कुरैशी, उहो असांजो उस्ताद रहियो। टे दर्जो ऐं चोथों दर्जो ॿई मूंखे साईं अब्दुल हादी शेख पढ़ाया। अब्दुल हादी शेख, अब्दुल हादी शेख जेको हो सो हिन में मूंसां थोरी उनजी माइटी बि हुई, छाकाणि त मुंहिंजे अमड़ जो जी सौट उनजे घर में हुई, त मासड़ थी वियो सम्झो इन हिसाब सां। त उहा ममासिलत जे करे बि मूं ते तमामु घणो महिरबानी बि हूंदो हो ऐं सख़्तु बि हूंदो हो ॾाढो, ऐं ख़्यालु रखंदो ॾाढो हो। साईं अब्दुल हादीअ खां असीं पासो करे घुमंदासीं त किथे ॾिसी न वठे। ऐं ॿ दर्जा मूं हुन वटि पढ़िया ऐं आख़िरी दर्जे ताईं पछाड़ी में क़ुर मजीद बि बेसिक मूंखे उन पढ़ायो। पोइ वरी घर में वरी हमाम नेठि पूरो कयो, पर मूं चोथे दर्जे ताईं क़ुर मजीद पढ़ी पूरो कयो, नाज़रा। त ईअं इहो तरीक़ो तॾहिं हो तालीम जो असां सां गॾु। यानी त हालांकि पाकिस्तान ठही वियो ऐं काफ़ी हिंदू लॾे विया, पर तंहिं हूंदे बि कुझु हिंदू हालनि में रहंदा हुआ, अञा बि रहनि था, हिन वक़्तु बि काफ़ी रहनि था ऐं सुठी पोज़ीशन्स में आहिनि। ईअं कोन्हे त पुठिते पियल, तमामु बहितर पोज़ीशन्स में आहिनि। त बहरहाल उहे उन्हनि सभिनी में कॾहिं को अहिड़ो वाक़ियो कोन थियो। सॼी प्रोटेक्शन मख़्तूम साहिबु ॾींदो रहियो, उहो बैलेंसिंग पावर हो। ऐं मख़्तूम तालिब मौला तमामु वॾो हिकिड़ो आउं सम्झां थो त सियासी तरह सां बि हिकिड़ो सुठो रहनुमा हो, हिकिड़ो राइटर बि हो, अहले दिल बि हो, शाइर बि हो, काफ़ी जो वॾो शाइर हो। ऐं इन हिसाब सां वरी हू बि नज़र हुई। ऐं असां नौजवाननि सां बि जॾहिं अॻिते हलिबो, असां जवानी में ईंदासीं त कहिड़ियूं अरड़ायूं कयूंसीं, त उन सां बि हुनजो ममासिलत थी सघंदी। इन एतिरो वॾो माण्हू। हाणे भई आउं सोचियां थो त अॼु जा माण्हू ॾिसां थो नंढा नंढा जेके हिकदमि वॾा थी विया आहिनि, त उन्हनि जो तरीक़ो ऐं हुन माण्हुनि जो तरीक़े खे आउं सोचियां थो वई पंहिंजे ज़हन में, त मूंखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र अचे थो। केॾा अज़ीम माण्हू हुआ जेके विया हलिया। मतिलबु हाणे तव्हां 5 जमायतूं, पोइ स्कॉलरशिप बि मिली। हा, 4 5 न हूंदियूं। अच्छा, वेरी गुड। 4 सिंधी, 7 अंग्रेज़ी, 11 अव्हां सां गॾु जेके पढ़िया के यादि अथव? हा साईं, मूंसां गॾु पढ़िया उहे काफ़ी यादि आहिनि मूंखे। ऐं हिकिड़ो डॉक्टर अब्दुल अलीम कुरैशी साहिबु हो, आला पुराणा जो असली, पोइ आयो असां वटि 3 दर्जे खां पोइ, उते 3 दर्जनि ताईं हूंदो हुउसि। हाणे वफ़ात करे वियो आहे। उनजी सरगुज़श्त छपी आहे सिंधी अदबी बोर्ड, वॾे इल्मी ख़ानदान मां हो ऐं हुनजी पंहिंजी इल्मियत बि तमामु वॾी माशाअल्लाह। हुन किताबु पढ़ंदो तव्हांखे सम्झ में। ऐं उनखां पोइ ॿियो माण्हू जेको मशहूरु माण्हू आहे सो सैयद अली बख्शा नाज़ लतीफ़ी, जेको शाइर बि आहे ऐं भिटशा में आहे। गादी नशीननि मां, गादी नशीननि जो माइट आहे, पर पाण गादी नशीन आहे।
हुनजो चाचो मासा थींदा रहिया पर फैमिली उहा आहे फैमिली उहा आहे हा साॻी उन ई हवेलीअ में रहे नाज़ण साईं वारनि जा माइट हा हा हिननि जा माइट ऐं अञा हाल हयात आहे माशाअल्लाह मुंहिंजो हम उमिरि आहे मुंहिंजो साथी आहे ऐं उनखां पोइ जेको सो ॿिया माण्हू हुआ लेट मी रिकलेक्ट केरु मूंसां गॾु मैट्रिक में पढ़ंदो हा ॿियो रमज़ान मलिक हो अब्दुरज़ाक कुरैशी हो इहे वरी मुख़्तलिफ़ उहिदनि ते लॻी विया रिटायर थी विया हाणे ॿुधण में कोन था अचनि माना त हिन दुनिया में न रहिया केतिरा माण्हू त हलिया विया आहिनि ऐं तमामु थोरा माण्हू मुंहिंजो क्लासमेट हाला में जॾहिं असां चऊं था पुराणा हाला न्यू हाला इन जो छा नई सेटलमेंट है पुरानी सेटलमेंट है कोई चक्कर आहे इलाही को आहे छा या का नफ़रत का वीरी का छा आहे इहो चक्कर पर इहो सवाल ठहे थो डॉक्टर साहब हा सवाल रहे थो हाणे ठहे थो वॾी इन में आहे तव्हांजे सवाल जे पुठियां केतिरियूं ॻाल्हियूं अचनि थियूं पयूं दरअसल दरिया बादशाह असांजे भरिसां लॻे थो ऐं दरिया बादशाह हमेशह कच्चा असांजा किनारा हूंदा हुआ डैम कोन हुआ बराजूं कोन हुयूं जॾहिं मस्तीअ में ईंदो दरिया बादशाह मुंहिंजे नंढपण जी ॻाल्हि आहे त असां हुनजी छोली पंहिंजे घर ॿुधी सघंदा हुआसीं वाह एॾी दहशत हुई ॿी ॻाल्हि त मौसम जेका राति जो हिननि गर्मियुनि में राति जो असीं जे ॿाहिरि सुम्हंदा हुआसीं त रली करे सुम्हंदा हुआसीं एतिरो सीउ पवंदो को पंखो हुई कोन बिजली कान हुई त दरिया पाईंदो रहियो हक़ीक़त में मख़्तूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जिन जो हीउ टियों पट आहे हिकिड़ो पट पहिरीं खाजी वियो उहो दरिया बोट थी वियो ॿियो पट जेको हो सो हाला पुराणा जे भरिसां हो अच्छा ऐं उहो उते हो पोइ उहो बि खजी वियो पोइ उतां वरी अची वियो हाला नवां ठही हाणे त बंद ठहिया आहिनि हाणे त पाणी बि घटि थी वियो आहे हाणे त वावड़ आहे सिंधु दरिया किथे सिंधु दरिया त आहे ई कोन आहे कोन न उहा कड़को आहे न उहा मौसम आहे हैदराबाद जूं शामूं केॾां वयूं जेके हैदराबाद जूं शामूं तव्हां ॿुधो था से जे हालनि में अची ॾिसो आहे त अञा वधीक ख़ूबसूरत हो ऐं मूंखे यादि आहे त असां उन ज़माने में 6 आने में पलो मिलंदो हो कानीअ वारो जेको सॼो घरु खाईंदो तॾहिं बची पवंदो एतिरो वॾो त हाणे उहो ज़मानो त ख़तमु थी वियो न उहो त सॼी मईशत बि ख़तमु थी वई उहा इकोलॉजी ख़तमु थी सो बहरहाल इहो हिन करे हाला पुराणा हिकिड़ो नंढो ॻोठ रहिजी वियो जेको दरिया जे किनारे ते अॼु बि आहे ऐं उनखां पोइ हाला नओं ॻोठ ॿधो वियो ऐं इहो सॼो मख़्तूम नूह सरवर जे दरगाह जे हवाले सां आहे ऐं मख़्तूम नूह सरवर 600-700 साल पुराणो बुज़ुर्ग आहे ऐं वरी लाभ हो ऐं उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं जेको सो फारसीअ में क़ुरान मजीद जो तर्जुमो कयो दुनिया में अच्छा ही वॉज द फस्ट पर्सन ऐं उहो तर्जुमो सिंधी अदबी बोर्ड छापियो आहे वरी हाणे हुनजो सिंधी तर्जुमो छापियो आहे त हाणे ॻाल्हि आहे त एॾो वॾो माण्हू हो इल्मियत जे हिसाब सां उन ज़माने में 700 साल अॻु तव्हां सोचो त कहिड़ो वॾो माण्हू हो त बहरहाल त उहा गादी अञा ताईं हलंदी थी अचे जेको मूं मख़्तूम ताल मौला जो ज़िक्र कयो उहो माना गादी नशीन हो हाणे जमील ज़मा आहे बहरहाल उहो सिलसिलो हले थो त असां ॿी ॻाल्हि जेका थी शायदि त हाला पुराणा हाला नवां हिकु नई बस्ती ठही ऐं हू असुली बस्ती हुई तंहिंजे करे उहा थोरी माण्हुनि जी पाण में जेका ज़हनी ऐं साइकोलॉजिकल उहा आहे ऐं रसाकशी छिकताण छिकताण पर हाणे जेको ताज़ो जेको दुनिया आई आहे उन मुताबिक़ ईअं आहे त हाला पुराणा जो जेको बि तबिको पैसे वारो हो उहो लॾे अची हाला में वेठो उन्हनि अची हालनि जे कारोबार ते कब्ज़ो कयो
छाकाणि हिंदू जो विया त ख़ाल पैदा थियो, गैप उन्हनि भरियो। उन्हनि अची भरियो, त उहे मेमण हालात पुराणा थिया। त हाणे उहे असां वटि त वरी उन्हनि जी हैसियत ॿी थी वई न, काबिज़ीन थी विया। बसि इहे, पर हक़ीक़त में हाणे त शादियूं वादियूं थियनि पियूं माण्हुनि। उहो त ठीकु थियो, इर्तिकाब आहे, आहिस्ते आहिस्ते शयूं ठहंदियूं रहंदियूं। हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो त जेके हाला में अव्हांखे यादगिरी तौरु वॾा माण्हू केरु आहिनि? तालिबुल मौला, मीन फ़हीम, जमील ज़मान, ख़लीक ज़मान, उनजी फैमिली खां सवा? उहा त हिकिड़ी फैमिली, पोइ उन खां सवा ॿिया माण्हू बि, आम माण्हुनि मां बि माण्हू निकिता। जीअं हाणे मूं त पोइ तमामु पोइ तालीम हासिलु कई, मूंखां अॻे बि माण्हू पहिरीं जेको माण्हू हालनि मां मैट्रिक पास थियो, उन नालो अब्दुल गनी अरबाब। अब्दुल गनी अरबाब जो सॼो ख़ानदान हींअर पढ़ियल लिखियल माण्हू त माना मुनवर अरबाब साहिबु वारा? मुनवर अरबाब जो इहो सम्झो ॾाढो थियो वञे। अच्छा, या पी थिए, माना इहा अरबाब फैमिली आहे। अरबाब फैमिली। पोइ उहे विया इरीगेशन में, इंजीनियरिंग में, हेॾे होॾे, डॉक्टर ॿिया टिया सभु पढ़ियल। मुनवर जो हिकिड़ो भाउ जेको कुर्बान अली अरबाब साहिबु, त जेको पोर्ट एंड शिपिंग में हूंदो हुओ, कासम पोर्ट जो चीफ मास्टर हो, ऐं हुन खां पोइ हिकिड़ो भाउ जेको सो पाकिस्तान नेवी में कमांडेंट थी रिटायर कई। त अहिड़े नमूने सां सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहे। ॿिया साईं? ऐं इहा हिकिड़ी फैमिली। ॿी फैमिली जेका आहे सा असांजे मेमणनि में आहे, जंहिंमें हिकिड़ो मशहूरु माण्हू थियो प्रोफेसर शफ़ी मोहम्मद, जेको सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर फिलासफ़ी हो। ही वॉज एजुकेटेड इन इंग्लैंड उन ज़माने में। त उहो बिल्कुलु फिलासफ़र लॻंदो। हलण चलण में मूंखे यादि आहे उनजी शख़्सियत, तमामु प्यारी शख़्सियत जो माण्हू हो। ऐं उन ई ख़ानदान में वरी डॉक्टर मोहम्मद अशरफ, हालनि जो तमामु एक्टिव माण्हू। अशरफ साहिबु वरी ख़ाकसार तहरीक में हो, ऐं हुन डॉक्टरी कई बॉम्बे मां, ऐं तॾहिं 3 सालनि वारी जेका डिप्लोमा कई, MBBS कोन्हे पर डिप्लोमा वारो। तव्हां त डॉक्टर आहियो, सम्झो था इन जो फ़र्क़ु। बहरहाल, पर हुनजी सुठी प्रैक्टिस हुई, ऐं हालनि जो मशहूरु माण्हू हो। ऐं अनफॉर्चुनेटली हुन जो को पुटु कोन हो, हिकिड़ी धीअ हुअसि, ऐं उन धीअ जो औलाद हूंदो, हाणे हुनखे आउं कोन सघां। त इहा हिकिड़ी ॿी फैमिली आहे जंहिंमां माण्हू पढ़िया। ऐं टियों माण्हू जेको असां वटि तमामु मशहूरु थियो सो अब्दुल रहमान मेमण, जेको वाइस चांसलर थियो महराण यूनिवर्सिटी जो। हाणे इहो मुंहिंजे नानाणनि मिख में। अच्छा, अम्मा जे पासे ॾांहुं? हा, वरी इहो माइट आयो हिन सां मुंहिंजी माइटी लॻे थी। त बहरहाल उहो बि हिकिड़े कोरी ख़ानदान जो माण्हू। हा, ठीकु आहे। पर बहरहाल माशाल्लाह हुन PhD कई फिज़िक्स में इंग्लैंड में, ऐं जंहिं तरीक़े जो माण्हू निकितो तव्हांखे ख़बर आहे त उहा हुनजो तमामु वॾो नामाचार आहे। ऐं हाणे ताज़ी शिक में जेके माण्हू आहिनि हींअर, उन में वॾो मशहूरु राइटर अल्ताफ़ शेख साहिबु, हालनि जी उहो हाला जो वॾी सुञाणप आहे, जेको लिखे थो, मुसलसल लिखे पियो। ऐं 105 किताब अथसि। 100 किताब, ऐं सिंध में माना हुन सेंचुरी आई किताबनि जी। मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ कंहिं माण्हूअ जा 100 खां मथे किताब, हुनजा त 400 खां मथे आहे। वॾी ॻाल्हि आहे। हा, ऐं हुनखे जहाज़ ते लिखण जो मौक़ो मिलंदो रहियो आहे, लिखंदो रहियो। साईं, जेको उहो मौक़ो खणे न, माण्हू मौक़े शुनासी बि थो हुजे। एग्ज़ैक्टली, उनखे इस्तेमालु कयो हुन। हा, यानी हूअं जिते जिते पोर्ट वेंदा हुआ माण्हू घुमण हिकिड़ो जॻह माण्हू हाला जो, हा, उहो माण्हू तव्हां खां विसरी वियो। कहिड़ो माण्हू? हा, थी सघे थो। मूंखां इलाही माण्हू विसरी विया। चाचो हफ़ीज़ कुरैशी। हफ़ीज़ कुरैशी, हा, हफ़ीज़ कुरैशी साहिबु हाला पुराणनि जो। पर बहरहाल उन सां मुंहिंजियूं ज़ाती तौरु वॾियूं कचहरियूं, ऐं मुंहिंजे पाड़े में रहंदो हुते, ऐं जॾहिं हूंदो हुउसि कराची में
गार्डन में रहंदो हुउसि पहिरीं तफ़ीज़ कुरैशी पुटु रहंदो हुओ मुंहिंजो पुटु रहंदो ईंदो त पोइ मुलाक़ात थींदी कचहरी में चाचे सां असांजो ॾाढियूं पुराणियूं मुलाक़ातूं आहिनि ऐं वॾियूं यादगिरियूं आहिनि दादू में ऐं डॉक्टर हूंदो हुउसि हुते वेंदो जलसा वलसा कंदो साईं वटि मुंहिंजो अचणु वञणु हो बहरहाल त उहो हे माण्हू तमामु वॾा माण्हू जेके असांजे दौर जा थी साईं हालत अञा पंहिंजूं ॻाल्हियूं हलनि थियूं हिकिड़ो वक़फ़ो वठां मां नाज़रीन असांजूं ॻाल्हियूं साईं सुलेमान शेख साहिब सां जारी आहिनि ऐं हिकिड़े वक़फ़े खां पोइ वरी मिलंदासीं त जीअं साईं खां पुछी सघूं त हालत जे बारे में उनखे वधीक केतिरी सांभर केतिरी उनजूं सारोड़ियूं आहिनि उन हवाले सां अञा साईं खे असां जवानी में क़दम रखंदे कोन ॾिठो आहे ऐं अञा असां उनखे मेट जे हेठां ई हलायूं पिया असां सां गॾु रहियो